जो गोठ मां रिपोर्ट है नारो ढोरे जे रवासियुनि ख़ासि करे बिरादरी जे ग़रीब माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कूड़ी FIR ते सख़्त रद्द-ए-अमल ज़ाहिर कयो आहे। रवासियुनि जो चवणु आहे त 62 शख़्स ज़फ़र शाह ऐं लुत्फ़ लंजवाणी प्लॉट जे मामले तां ख़ासि करे बिरादरी जे ॿिनि धुरियुनि खे आम्हूं साम्हूं आणे तकरार पैदा करे रहिया आहिनि, जंहिं सबबि इलाक़े में छिकताण वधी रही आहे। मुतासिर धुर चयो त असल मसइलो अलम पार्क वारे 2 वैसा प्लॉट जी मालिकी जो आहे, जिते क़ाज़ी अब्बासी जो अलम पार्क लॻल आहे। हिननि चयो त अलम पार्क हटाए दरिया ख़ान ख़ासकिली ऐं उन जा पुट मुनीर ख़ासकिली, अमीर ख़ासकिली ऐं ॿिया प्लॉट ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। संदनि चवणु आहे त मामले खे पुरअमन नमूने हल करण बदिरां बिरादरी अंदरि इख़्तिलाफ़ात वधाया विया वञनि। रवासियुनि चयो आहे त कोर्ट DG थाणे ते बासरनि जे चवण ते ग़ुलाम शबीर ख़ासकिली, आशिक़ ख़ासकिली, तनवीर ख़ासकिली, शाहरुख़ ऐं अब्बास ख़ासकिली ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। रवासियुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी शफ़ाफ़ ऐं गैर जांबरदार जांच कराई वञे त जीअं हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। हिननि ख़ासि तौर ते ख़ैरपुर SSP खे अपील कई आहे त फौरी तौर ते नोटिस वठी आज़ाद इंक्वायरी कराई वञे, जीअं बेगुनाहनि खे इंसाफ़ मिली सघे ऐं असल ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई